नाज़रीन, मटियारी में 9 मुहर्रम हराम ते करबला के मैदान में अज़ीम शहादत माणींदड़ करबला के शहीदन की याद में मातम बर्पा कियो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीताराम पागड़ी। मटियारी 9 मुहर्रम अलहराम ते करबला के मैदान में अज़ीम शहादत माणींदड़ करबला के शहीदन की याद में मटियारी के मरकजी इमाम बारगाह हुसैनिया सजादिया में 24 सालन का साइंस ज़ोहरा के पुरसो पेश करण लाइ बाह जो मातम भरपिया कयो वेंदो आहे। उन हवाले से इमाम बारगाह हुसैनिया सजादिया के खिदमतगार सैयद मीर काज़म शाह हुसैनी ऐं ॿियनि धरती टी के ॿुधायो त 1998 खां ही मातम बर्पा थींदो रहे तो। टाइम जी असां वटि तमामु घणी पाबंदी हूंदी आहे। शब आशूर अॼु 10 मुहर्रम जी राति फिक्स 11 बजे असां वटि हुसैनी परवाना बाह मिलाइनि था। यही दुआ हूंदी आहे त बिस्मिल्लाह रहमान रहीम या नार खूनी बरदम सलामुन अला इब्राहिम। जी अल्लाह पाक पंहिंजी ताक़त सां हज़रत इब्राहिम लाइ बाह के गुलज़ार करे छॾियो। ईअं ई मौला हुसैन जे चाहण वारनि लाइ संदसी रहमतुल आलमीन जे बचड़नि जी असीं अज़ादारी करियूं था, उन्हनि लाइ बि गुलज़ार थी वेंदी आहे, बल्कि थिए थी। हीअ कंहिं मुआवज़े खां घटि कोन्हे। ही अॻु जो मातम आहे उहो साइण ज़ैनब सलामुल्लाह अलैहा सां मसवत रखे थो। जीअं त बादे करबला जेको सो यज़ीद जे कमांडर साइण खे ऐं साइण सां गॾु काफ़िले वारनि खे तकलीफ़ ॾियण लाइ हीअ आग जो जेको सो सॼो षडयंत्र रचायो।